मीरपुर ख़ास पुलिस कामयाब कार्रवाई कंदे एहलकार के कत्ल समेत पुर वारदात में मुलविस 5 जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो आगे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एसएसपी मीरपुर ख़ास नईम अहमद चाचड़ जो चवण आहे त पुलिस एहलकार ख़ालिद मरी के कत्ल केस में मुलविस 3 जवाबदारन के गिरफ्तार किया वियो आहे। एसएसपी मूजिब पुलिस एहलकार के कत्ल में बिया मानू भी मुलविस आहिनि जिन जी गिरफ्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। एसएसपी मीरपुर ख़ास मूजिब सराफा बाजार में सोनारे अविनाश के दुकान में फुर्क कंदड़ 2 जवाबदारन के गिरफ्तार करे 6 किलो चांदी 2.5 तोला सोना जेवर ए रोक रकम हथ कई हुई आहे। ही आम खबर अवां सां नाज़रीन शेयर क्यों पिया मीरपुर ख़ास का तो मीरपुर ख़ास पुलिस कामयाब कार्रवाई कंदे एहलकार के कत्ल केस समेत पुर वारदात में मुलविस 5 जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो आगे। मीरपुर ख़ास पुलिस कामयाब कार्रवाई कंदे एहलकार के कत्ल समेत पुर वारदात में मुलविस 5 जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एसएसपी मीरपुर ख़ास नईम अहमद चाचड़ जो चवण आहे त पुलिस एहलकार ख़ालिद मरी के कत्ल केस में मुलविस 3 जवाबदारन के गिरफ्तार किया आहे। वधिक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे मीरपुर ख़ास में सिंध टीवी न्यूज़ के ब्यूरो चीफ नज़ीर पंवर सां। नज़ीर आगाही ॾिजो, हे ॿुधाए पियो वञे त मीरपुर ख़ास पुलिस कामयाब कार्रवाई कयूं आहिनि। जी बिल्कुल मीरपुर ख़ास में ॾोहनि जे वधंदड़ वारदातनि बैदि डीआईजी मीरपुर ख़ास जे हुकुमनि ते जुड़ियल टीमुनि मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी पुलिस एहलकार के कत्ल में मुलविस जवाबदार के गिरफ्तार करे ऐं सोनारे जे जेको दुकान मां फुर कयल सोन ऐं चांदी जा जेके ज़ेवर जेका हथ करे 2 जवाबदारनि के गिरफ्तार करे वरितो आहे। उन में जो डीएसपी सिटी नईम अहमद चाचड़ एसएसपी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मीरपुर ख़ास पुलिस कुछ ॾींहं पहिरीं जेको सराफा बाज़ार मां सोनारे जे दुकान तां फुर कयल जेवर ऐं रोक रक़म हथ करण बैदि 2 जवाबदारनि के गिरफ्तार कयो वियो आहे। हिन वधीक चयो त जेको टाउन थाणे जे हद में सोनारे बाज़ार मां कुछ ॾींहं पहिरियां सोनारा जेको जे दुकान तां फुर थी हुई, जंहिं ते पुलिस जदीद टेक्नोलॉजी सीसीटीवी फुटेज जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी जेको कोरी फाटक वासी 2 जवाबदार हमज़ा टालाणी ऐं उसामा टालाणी के गिरफ्तार करे वटान फुर कयल 6 किलो चांदी ऐं 2.5 तोला सोना जेवर 30,000 रोक रक़म पिणु हथ कई वई आहे। हिन वधीक चयो त ॿियो अहम केस पुलिस एहलकार ख़ालिद मरी के कत्ल केस करण वारे केस में सीसीटीवी फुटेज समेत मुख़्तलिफ़ पहलुनि सां जांच करे केस में मुलविस 3 जवाबदारनि के गिरफ्तार कयो आहे, जंहिं में मुख्य जवाबदार अली पिणु शामिल आहे। हिन चयो त जेको हिन केस में कुछ ॿिया माण्हू मुलविस आहिनि जिन जी गिरफ्तारी लाइ छापा आया विया आहिनि। सराफा बाज़ार के सदर हनीफ मेमण चयो त माज़ी में अहिड़ा वाक़िया थिया पर पुलिस जी कारकर्दगी बहितर हुई। हिन केस में डीआईजी एसएसपी ऐं मीरपुर ख़ास जे हिदायतनि ते जेको पुलिस बहितरीन कारकर्दगी ॾेखारी आहे। उन हवाले सां जेको डीएसपी पारां एसएसपी ऑफिस में जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई उनमें एसएचओ टाउन ऐं उन खां अलावा एसएचओ सेटेलाइट टाउन ऐं जेको सीआई इंचार्ज पिणु मौजूदु। जी नज़ीर अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।